अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी ॾिसो पिया सिंध वॉइस ऐं आऊं आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, ईद उल अज़हा जूं जेके आहिनि से मोकलूं ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं हाणे ज़िंदगी हिकु भेरो ॿीहर वरी पंहिंजी रूटीन तरफ़ अची वई आहे। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी शइ जेका पाण ॾिसंदा आहियूं हर दफ़े रिवायती तौर ते जेके ईदुनि जा ॾिण ईंदा आहिनि, त जेके मुल्की सियासतदान आहिनि उहे पंहिंजनि अॿाड़नि इलाइक़नि में ईद कंदा आहिनि ऐं उते पंहिंजे हुतां जे अवाम सां मिलंदा आहिनि। ईद जूं जेके आहिनि से हिकिड़ियूं गिरजाणियूं बि थींदियूं आहिनि। त इन रिवायत तहत ई सदर आसिफ अली ज़रदारी साहिबु जेको आहे उहो ईद खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में नवाबशाह पहुतो ऐं उन रिवायत मूजिबि ज़रदारी हाउस नवाबशाह में ईद नमाज़ अदा कई। उते कारकुननि सां बि मुलाक़ातूं कयूं, अॻुवाणनि सां, सिंध हुकूमत जे अहम अमलदारनि ऐं उहिदेदारनि सां मुलाक़ातूं बि थियूं। ऐं ॿिए ॾींहं ते हुन मोरे जो दौरो कयो ऐं उते कारकुननि खे ख़िताब कयईं। जेके कुझु शयूं उहे तव्हांजे साम्हूं बि आयूं, जंहिंमें आसिफ ज़रदारी साहिबु चयो त हू सिंध जे अंदरि कुझु ज़रई इनकलाब आणणु चाहे थो ऐं उन तहत हू ॿुधाए पियो त फ़ी एकड़ जेको आहे उहा उपत उहा तक़रीबन 50 लख खां मथे अची वेंदी। हिकिड़ो अहिड़ो को फार्मूला जेको आहे उहो ज़रदारी साहिब खे मिली वियो आहे। उहो ॿुधाईंदा त कहिड़ो फार्मूला आहे, ॾिसूं ऐं उनजो फ़ाइदो थिए बि थो या नथो थिए। ॿी ॻाल्हि त वरी उते ई ज़रदारी साहिबु इहो चयो त हिते जेके बि ॿिया ॿियनि सियासतदाननि जे हवाले सां चयईं त उहे PhD कयो हुजनि भली, ऐं हूअं PhD 3-4 सालनि में थिए थी, पर मूं 14 साल जेके जेल में गुज़ारिया आहिनि उन दौरान मूं जेतिरो पढ़ियो आहे त ईअं सम्झो त मुंहिंजी जेका PhD आहे उहा 14 सालनि ते ॿधल आहे। इन में को शक बि कोन्हे त आसिफ ज़रदारी साहिबु हिकु ॾिघे अरसे ताईं जेल में रहिया ऐं जेल दौरान उन्हनि जो जेको आहे सो मुतालियो जो सिलसिलो जेको आहे उहो जारी रहियो, छाकाणि त उन वटि एतिरो टाइम हुयो जो हुननि किताबनि खे पढ़ियो ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ फ़लसफ़नि खे हुन उन उन उनजो जाइज़ो वरितो। पर इन दौरान उनजी तक़रीर में हिकिड़ी ॿी शइ बि जॾहिं अची वई, ऐं ख़ासि तौर ते जंहिंमें हुन ज़रदारी साहिबु चयो आहे त असां सभिनी खे गॾिजी करे इस्टेब्लिशमेंट जा हथ मज़बूत करणा आहिनि। त जेको अॼु जेको मुंहिंजो विलाग आहे उहो बि इन हिकिड़े ई पॉइंट ते आहे त पाण इन ते ई इन जो जाइज़ो वठूं त ईअं ज़रदारी साहिबु छो चवण ते मजबूर थियो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त कुझु ॾींहंनि खां मुल्क जे अंदरि इहे ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त 28वीं तरमीम अचे थी, पोइ हुन में हीअ बि हूंदो, पीपल्स पार्टी ते को प्रेशर आहे, पीपल्स पार्टी खां हीअ कराइण था चाहिनि, हीअ कराइण था चाहिनि, हीअ कराइण था चाहिनि। त इहे सॼियूं सूरत हाल असांजे नज़र मां बि गुज़रियूं पई ऐं असां उन ते थोरी घणी मालूमात हुई, पर उन करे असां ऐं वरी बि ख़ुदि असांजो जेको चैनल आहे उहो इन क़िस्म जी शयुनि ते यकीन नथो रखे। नई असांजी पॉलिसी आहे त को असां हरू भरू डिसइंफॉर्मेशन फैलायूं ऐं व्यूज़ जे या लाइक्स जे चकर में असां उहा शइ जेका हुजे बि न, पर हिकिड़ो दफ़ो ॿुधाए छॾियूं त हीअं पियो थियो पियो, हीअं पियो थिए, ऐं हिकिड़ा हवाई ठका हणिजनि, जेको ज़ाहिर आहे असां इन शयुनि खां हटी करे पंहिंजो हिकिड़ो कॉन्टेंट आहे उहो सिंध जे माण्हुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं, त असां इन्हनि शयुनि खे रुॻो ऑब्ज़र्व कयो। हिन वक़्त ते ऐं इहो चयो पियो वियो, दावा पई कई वई तक़रीबन हर कंहिं चैनल ते, हर कंहिं वीलॉग ते, हर को एंकर या को सहाफ़ी इहो चई रहियो त बसि मई जे आख़िर में इहा तरमीम पेश थी वेंदी ऐं पोइ पास थी वेंदी, हीअं थी वेंदो, बजट खां अॻु में थी वेंदो। पर मुंहिंजे ख़्याल में उहा त ॻाल्हि हाणे ख़तमु थी वई, मई बि ख़तमु आहे ऐं 5 जून ते इजलास सॾाइजी चुको आहे सेनेट ऐं क़ौमी असेंबली जो। हुन में इहो इजलास जेको जून जो हूंदो आहे उहो बजट सेशन हूंदो आहे, तंहिं करे इहो इम्कानु आहे त 5 जून ते ई वफ़ाक़ी जेका आहे उहा बजट पेश थी वेंदी। त हिन वक़्त ताईं जेको 28वीं वारो तरमीम वारो जेको राग हुयो न, उहो कंहिं हद ताईं हाणे मुंहिंजे ख़्याल में उनखे माठो थी वञणु खपे, छाकाणि त इन क़िस्म जो अञा ताईं को ड्राफ्ट ई कोन्हे, न हुकूमत वटि को ड्राफ्ट आहे, न को उनजी इत्तेहादी पार्टियुनि वटि ड्राफ्ट आहे, न को कंहिं का कमेटी ताईं पहुतो आहे। त इहे फ़िलहालु सिर्फ़ु ॻाल्हियूं हुयूं ऐं इहो पियो चयो वञे त हीअं बि थी वेंदो, हूअं बि थी वेंदो। त घटि में घटि असांजा ज़रिया जेके असां कंफर्म करे रहिया आहिनि त मुल्क में वधीक सूबा ठाहिण जे हवाले सां का बि शइ घटि में घटि 28वीं तरमीम में न आई। या अॻु में बि असां पंहिंजे चैनल तां हिकिड़े प्रोग्राम में तव्हांखे इन्फॉर्मेशन ॾेई चुका आहियूं त 28वीं तरमीम में घटि में घटि सूबनि वारी ॻाल्हि हुन में कोन्हे। हा, त इहे शयूं ज़रूरु डिस्कस थी रहियूं आहिनि त NFC जे मामले ते शयूं डिस्कस थियनि त माली मामला कीअं हलाइजनि। वफ़ाक़ जेको आहे सो उहे कर्ज़ ॾिए थो पियो ऐं उहे जेके कर्ज़ वठी जेके हू पैसा आणे थो, उहे त सॼे मुल्क में इस्तेमालु थियनि था, पर जॾहिं कर्ज़ वापसि करण जो वक़्तु ईंदो आहे त पोइ उहे क़िस्तूं वफ़ाक़ी हुकूमत खे अदा करणी हूंदियूं आहिनि। अहिड़े क़िस्म जा मामला ज़रूरु मौजूदु आहिनि। उन ते के शयूं ज़रूरु इन में डिस्कस हेठि आहिनि, जंहिं ते पीपल्स पार्टी कुझु चाहे थी त शायदि हुनखे ईअं लॻी रहियो आहे त ॼण अरिड़हीं तरमीम का रोल बैक थियणु पई वञे। ऐं मुंहिंजे ख़्याल में पाण जेकॾहिं माज़ी जो कुझु ॾींहंनि जो या कुझु महीननि जो, कुझु सालनि जो जाइज़ो वठंदासीं, जेका मुल्क में क़ानून साज़ी थी आहे, त कंहिं बि क़िस्म जी क़ानून साज़ी, इवन जेकॾहिं
PTI जे दौर में बि जेकॾहिं का क़ानून साज़ी थी त पीपल्स पार्टी उनखे अपोज़िशन में हूंदे बि सपोर्ट कयो पिए। त हाणे त जॾहिं तव्हां मुल्क जा सदर जा उहिदा बि तव्हां वटि हुजनि, ॿिया आइनी उहिदा तव्हां वठियो वेठा हुजो, सेनेट जो चेयरमैन तव्हांजो हुजे, क़ौमी असेंबली जो डिप्टी स्पीकर तव्हांजो हुजे, पंजाब ऐं KP जा गवर्नर तव्हांजा हुजनि, त उन सूरत हाल में इहो कीअं थो थी सघे त तव्हां कंहिं क़ानून साज़ी में रुकावट बणिजी वञो ऐं चओ त असां न कंदासीं। त अहिड़े क़िस्म जो सिर्फ़ु हिकिड़ो उहो जेको आहे न, जीअं हिंदी में चवंदा आहिनि तापमान जेको आहे सो चेक करे रही हुई पीपल्स पार्टी पंहिंजो बि, ऐं जेके सगारियूं कोत आहिनि उहे बि पीपल्स पार्टी जो तापमान ई चेक करे रहियूं हुयूं त वाक़ई इन में पीपल्स पार्टी किथे बीहे थी। त मुंहिंजे ख़्याल में माज़ी में त पीपल्स पार्टी कॾहिं बि इन्हनि ईअं ई इस्टेब्लिशमेंट सां को टकराव में न आई आहे, जेके काफ़ी पोयां जेके 17 साल पाण ॾिसूं था। त मुंहिंजे ख़्याल में या असां वटि जेका मालूमात आहे त इन में एतिरो ज़रूरु थियो आहे त सगारियुनि क़ुवतनि जे तरफ़ां पीपल्स पार्टी ते इहो प्रेशर ज़रूरु अची रहियो आहे त तव्हां 17 सालनि में आम तौर ते त सॼी सिंध में, पर ख़ासि तौर ते तव्हां सिंध जे गादी वारे शहर कराची में उहो कमु न करे सघिया आहियो जेको तव्हांखे करणु खपिजे। कराची अॼु बि समय मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। कराची जा शहरी हिकिड़े ॾाढी ॾुखियाई वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिकिड़ो शहर जंहिंखे दुनिया जो मॉडल सिटी हुजणु खपे आहे, पर उहो तरक़ी में त लाहौर खां बि घणो पोइते हलियो वियो आहे। त इन क़िस्म जो ज़रूरु हिकिड़ो दबाव पीपल्स पार्टी जी हुकूमत जे मथां ज़रूरु आहे, सिंध हुकूमत जे मथां आहे, जंहिंजे करे पोइ या केॾी महिल पीपल्स पार्टी जे माण्हुनि मां रड़ निकिरी वेंदी आहे त असांखे हीअं पियो कयो वञे, हीअं पियो कयो वञे। त हिन वक़्त ताईं अहिड़े क़िस्म जूं शयूं को जेके पाण वटि साम्हूं अची रहियूं आहिनि, त को वॾे पैमाने ते को अॼु तब्दीली जी ॻाल्हि थिए पई, कुझु बि न आहे अहिड़े क़िस्म जी शयूं। हा, पीपल्स पार्टी ते इहो प्रेशर ज़रूरु आहे त तव्हां डिलीवर कयो। कराची में प्रोजेक्ट्स आणियो, कराची समेत सॼी सिंध में प्रोजेक्ट्स आणियो, तरक़ी आणियो, करप्शन खे घटायो। इहा ॻाल्हि पीपल्स पार्टी खे बार बार चई पई वञे पई ऐं उनजो हिन दफ़े उनखे वार्निंग बि ॾिनी वई। ऐं ख़ासि तौर ते इहो चयो वियो आहे, जेका असांखे ज़रिया ॿुधाइनि था, त जेका ईंदड़ बजट आहे उन में का शायदि नई तरक़ियाती स्कीम न हुजे, छाकाणि त उन्हनि खे इहो चयो पियो वञे त जेके ऑनगोइंग तव्हांजूं स्कीम्स आहिनि, जेके रोलड़ जो शिकार आहिनि, सालनि खां उहे मुकमल न पियूं थियनि, त उनखे जल्द खां जल्द मुकमल कयो। हीउ जेको शाराए भुटो एतिरो जल्दी मुकमल थियो आहे, इहो बि इन दड़के जो नतीजो आहे। ऐं त एतिरो जल्दी उनखे फौरी तौर ते मुकमल कयो वियो। ऐं तव्हां ॾिठो त यूनिवर्सिटी रोड जेको 6-7 सालनि खां न ठही रहियो हुयो, उहो जॾहिं हाई कोर्ट ऑर्डर कयो ऐं पोइ जॾहिं मामला इहे थिया त उन्हनि हिकिड़े कॉन्ट्रेक्टर खे छॾे करे हिकिड़ी ॿी कंपनी खे ॾिनो आहे, ऐं उन कंपनी इहो चयो आहे त हू 3 महीननि जे अंदरि इन रोड खे कंप्लीट करे छॾंदी। त सुवालु इहो आहे त जेकॾहिं हिकिड़ी कंपनी उहा मौजूदु हुई जेका 3 महीननि में हुनखे कंप्लीट करणु वञे पई, हाणे ॾींहं राति वरी यूनिवर्सिटी रोड जी तामीर जो कमु शुरू थी वियो आहे, त पोइ सिंध हुकूमत इहे 4-5 साल ईअं ज़ाया छो कया हिकिड़ी कॉन्ट्रेक्टर जे पोयां। अच्छा, वरी जे उन कॉन्ट्रेक्ट जी ॻाल्हि कॉन्ट्रेक्टर खे सां ॻाल्हायूं था त उन जूं दाऊं आहिनि त भई मां त हिननि खे कमीशनूं ॾेई छितो थी पियो। हाणे जॾहिं कमीशनूं मां ॾियणु हिननि मुंहुं बंदि कयूं त हिननि मूंखे पैसा रिलीज़ न कया। हर रोज़ु डिज़ाइन तब्दील पिया थियनि, हर रोज़ु प्रोजेक्ट में का न का तब्दीली पई थी। त अहिड़े क़िस्म जूं शयूं जॾहिं आयूं त पोइ हाणे कंस्ट्रक्शन कंपनी ॿी आहे ऐं उहा ॾींहं राति कमु करे पई। ऐं मुंहिंजे ख़्याल में उते हुकूमत जा माण्हू जेके शायदि कमीशन बि न वठी सघनि, उनजे करे पाण इहा उमेदु ज़रूरु करे सघूं था त 3 महीननि में इन जे लॻभॻि यूनिवर्सिटी रोड मुकमल थी वेंदो। त हीउ जेको आहे उहो पीपल्स पार्टी खे इहो ज़रूरु इन ते प्रेशर आंदो वियो आहे। बाक़ी हिते फ़िलहालु अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि कान्हे त को पीपल्स पार्टी जो को मुतबादिल थी रहियो आहे। पीपल्स पार्टी जे मुतबादिल उनजी वजह बि हिकिड़ी आहे त पीपल्स पार्टी जी लेवल जेतिरो एॾो वॾो मुतबादिल सिंध में ज़रूरु मौजूदु कोन्हे। जेकॾहिं मुतबादिल आहिनि त उहे 4 खां 5 धड़ा आहिनि, त 5 धड़नि खे वेही गॾु खणी हलाइण जे बनिस्बत पीपल्स पार्टी अकेली सां हलणु, इहो मुंहिंजे ख़्याल में सगारियुनि क़ुवतनि खे वधीक ईज़ी लॻे थो। पर हुननि जो हिन भेरे उन्हनि खे प्रेशर ज़रूरु आहे त तव्हां डिलीवर कयो, तव्हां कमु कयो। त जेकॾहिं तव्हां न करे सघंदो त ॿी सूरत में असां वटि ही ऑप्शन्स ज़रूरु मौजूदु आहिनि। उनजे करे ई हिकिड़ी असां वटि सॼी सिंध में हिकिड़ो जेको पॉलिटिकल एक्टिविज़म आहे उहो शुरू थी वियो आहे। पर फ़िलहालु जेके अंदरूनी ख़बरूं इहो आहिनि त पीपल्स पार्टी साॻी पघार ते कमु करण ते राज़ी थी वई आहे ऐं मालिकनि खे चयो वियो आहे त असां ज़रूरु डिलीवर कयूं था। ऐं उनजे करे कुझु कमनि खे स्पीडअप कयो वियो आहे ऐं 3-4 महीननि जो हिननि खे टाइम ॾिनल आहे। पाण खे वधीक शयूं उनजे साम्हूं अची वेंदियूं। बाक़ी फ़िलहालु जेके मार्केट में आहिनि ॻाल्हियूं हलनि पियूं, उहे सिर्फ़ु अफ़वाहूं आहिनि, उन्हनि में का बि हक़ीक़त कान्हे का। ऐं इहो मक़सदु असांजो इहो हुयो त एतिरियूं शयूं हली रहियूं हुयूं मार्केट में, के सही के ग़लति, को डिसइंफॉर्मेशन, के फेक न्यूज़। त असां चाहियो पियो त असां सिंध वॉइस जे नाज़रीन खे उन असुलु हक़ीक़तनि खां बाख़बर कयूं त जेके असांखे पंहिंजा जेके ज़रिया आहिनि जिन जी तस्दीक कनि था ऐं उहे 2-3 पासनि जा ज़रिया आहिनि, त उहा इंफॉर्मेशन तव्हां सां इहा सॼी शेयर कईसीं।
त पीपल्स पार्टी खे ज़रूरु इहो चयो पियो थो वञे त पंहिंजी परफॉर्मेंस खे सुधारियो, पंहिंजे कमकार खे ठीकु कयो, परफॉर्मेंस ॾेखारियो ऐं पीपल्स पार्टी जेको आहे सो मिड़ई ॿाहिरी तौर ते भली बयानु ॾिए पर अंदरूनी तौर ते वॾनि खे चई छॾियो अथई त असां साॻी पघार ते कमु कंदासीं। हला भाई।